जी नाज़रीन, वाक़े ॿुधाईंदा हलियूं त कोयटा में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो हो, जिन जो चवणु हुयो त बलोचिस्तान जी आवाम खे रिलीफ फ़राहम करण जी कोशिश कंदासीं। बलोचिस्तान जो दौरो कामयाब रहियो आहे। महदूद वसीलनि में रहंदे आवाम खे रिलीफ फ़राहम करियूं पिया। बलोचिस्तान जे पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि सां मुलाक़ात सुठी रही। सिहत जे शोबे में पीपल्स पार्टी सिंध में घणो कमु कयो आहे। बलोचिस्तान में बि सिहत जे शोबे में बहितरी आणींदासीं। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर बि सिहत लाइ बजट में वाध कई आहे। जी नाज़रीन, अवां खे ॿुधाए रहिया आहियूं कोयटा में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो हो। पीपल्स पार्टी APC में शिरकत करण जो ऐलान करे छॾियो। दहशतगर्दी बाबति PP जो मौक़िफ़ ऐं पॉलिसी वाज़े आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत अज़्म इस्तेहकाम ऑपरेशन जो ऐलान कयो आहे। APC में शिरकत लाइ PP जे वफ़द खे मोकिलियो वेंदो। APC में पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदासीं ऐं बलोचिस्तान मसइलो उथारींदासीं। इत्तेफ़ाक़ी राय सां समूरनि मसइलनि जो दुरुस्त हल कढणो पवंदो। PP चेयरमैन जो वधीक चवणु आहे त असांजो मुक़ाबिलो महांगाई ऐं गुरबत सां आहे। इलेक्शन दौरान असां सोलराइज़ेशन जो वाइदो कयो हो। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत सोलर पार्क्स ठाहींदासीं। इतिहादुनि सां गॾु अपोज़िशन सां बि बजट ते मुशावरत कई वञे हा। वफ़ाक़ी बजट ते तनक़ीद थी आहे। अवाम खे बि ॾिसी रहिया आहियूं। असां चाहियूं था त ग़रीब माण्हुनि ते अहिड़ा टैक्स न लॻणु घुरिजनि। कोशिशि आहे त बलोचिस्तान जा फंड्स जल्द रिलीज़ थी वेंदा। अवां खे अपडेट कयूं पिया। PP चेयरमैन जो चवणु आहे त बजट में मुशावरत कई वञे हा त सही तजवीज़ूं पेश करे सघियासीं। पए बलोचिस्तान में घर ठाहिण जे मंसूबे में कामयाब थियासीं त वॾी कामयाबी हूंदी।